इन ही सब जेको जलसो आहे दिल ब नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गुंबद ख़ज़रा मां ॾिसी रहियो आहे। सुभान अल्लाह। हयाती खैरुल लकुम व ममाती खैरुल लकुम। नशर तीब पहिरें महिरबानी करे उलमा हो पढ़ियल लिखियल हो कलम पेनू कढी वठो। नशर तीब फी ज़िक्र नबी हबीब अल्लामा अशरफ अली साहब थानवी जो किताब अथव। ज़ियाउन नबी सैयद पीर करम शाह जो सीरत में किताब लिखियल। रूहुल बयान तफ़सीर अल्लामा इस्माइल हकी जो है। इन्हनि सभिनी खां अलावा ॿियनि बि लिखियल लेकिन मुस्तंद किताब इन्हनि में लिखियो आहे। महबूबन करीमन जी ज़ात बाबरकात फरमायो त हयाती खैरुल लकुम व ममाती खैरुल लकुम। हयाती मुंहिंजी त तव्हां उम्मत जे लाइ वक़ुफ़ थी, लेकिन मां बुरके मटाइण खां पोइ ईअं न सम्झो त जीअं तव्हांजा ॿा ॾाॾा विया हलिया त तव्हांजो राब्तो ख़तमु थियो, ईअं मूं मुहम्मद खे न सम्झिजो। सुभान अल्लाह। साईं कीअं? तव्हां त गुंबद ख़िज़रा में आहियो। साईं फरमायो तुरदु अलैया अमालकुम। तव्हां वारा अमल पहुचनि था। नशर तीब में अल्लामा अशरफ अली साहब थानवी देवबंद जो वॾो पीर आहे, उहो लिखे थो फिस्सबाए वल मसाए। सुबुह वारा अमल शाम ताईं पहुचनि था, घर माण्हू न पहुचनि था त रिकार्ड आमिना जे लाल वटि पहुचे थो। सुभान अल्लाह। फिस्सबाए वल मसा रात वारो रिकार्ड सुबुह, सुबुह वारो रिकार्ड शाम जो। पोइ सुभान अल्लाह। साईं फरमायो थो फ़इन रअयतु खैरन। तव्हां जूं भलायूं ॾिसां थो सुठा कम जो मुंहिंजी मोहब्बत में तव्हां उजागो कयो, ख़र्च कयो, हली आयो। या हुज पिरिन वटि या कज पिरिन पचार। सुभान अल्लाह। इन्हनि ॿिन्ही खां धार शलका दिर कंहिंखे की न करे। आमीन। जो अपने महबूब की महफिल को सजा के बैठे हैं, वो अपने दिल को मदीना बना के बैठे हैं। शाहू से मिला है, शाहू से मिला है, न सिकंदर से मिला है। अल्लाह का इरफान तेरे घर से मिला है। सुभान अल्लाह। जिसको जो भी मिला है, जिसको जो मिला है आका वो तो मुकद्दर से मिला है। सुभान अल्लाह। जिसको जो मिला है वो तो मुकद्दर से मिला है। मुझको तो मुकद्दर भी आका तेरे दर से मिला है। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सुने अभी बन करी मंजा प्यारा मां किताब जो हवालो बुधा। साईं फरमा तुरदु अलैया मालकुम। बाबा सीएम पीएम साहब जसो थियो तो फौरन उनके रिपोर्ट मिलंदी आहे। चो सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। टीवी जरे मीडिया जे ज़रिए उनके इतला मिलंदो आहे। सरकार जो भी इंतजाम आहे। सुभान साइंस जो कमाल आहे त नबूवत जो कमाल आहे। ये किताब अञा नाला इन करे ॿुधाए थम त शकी वहमी न थियो। ही जेको सौदो आहे सो पक्को आहे। दिल ब नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त पोइ फ़इन रअयतु खैरन। तव्हां जो नेकूं ॾिसां थो हमिदुल्लाह मौला जो शुक्र कयां थो। मौला लख एहसान जो तौफ़ीक़ तो ॾिननि अचण जी, वेहण जी, ॿुधण जी। सुभान अल्लाह। शुक्र मां अल्लाह जो कयां थो। छो? अल्लाह फरमायो मा असाबक मिन हसनतिन फमिन अल्लाह। बाना जेका नेकी करी ये न समझ त मूं कमाल कयो आहे, न इन में मुंहिंजो कुर्ब शामिल आहे जो तोखां मूं पंहिंजी ड्यूटी पंहिंजे महबूब जी ड्यूटी वरिती न। सुभान अल्लाह। कॾहिं कंहिंजी ड्यूटी थोड़ी वॾेरे जी, कंहिं रेस जी, कॾहिं नाज़िम जी। अॼु तोखां मूं पंहिंजे महबूब जी। सुभान अल्लाह। साईं फरमाए त नेकी ॾिसां थो पोइ अल्लाह जो शुक्र कयां थो। लेकिन वइन रअयतु सूअन। तव्हां जो बुरायूं ॾिसां थो। आयो त सुठे कम ते, लेकिन मोबाइलूं ॿ टे कढियो। सुभान अल्लाह। हिन कुंड खे मुंहिंजे ख़्याल में तकलीफ़ कान थी आई आहे। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। अहिड़ो हाल आहे जो जनाज़े नमाज़ में बि पढ़ी निकुर खणी तो जेके पढ़ाया उहे बधुआ थियो वञनि, मोबाइलूं निकिरी वञनि। पोइ जेकॾहिं वञ रहे तो सुअन तव्हां जो बुरायूं थो ॾिसां सभु कुझु पहुचे थो।
छाजे करे स्याडी लिखी आए अल्लाह ताला जी किरामन कातिबीन यालमून मा तफअलून यो रिकॉर्ड पहुंचे तो जेका तव्हां जो बुरायूं ॾिसां तो पोइ छा थो कयां साईं फरमाए थो गुंबद खिज़रा में मां झोली झले चाह तो इस्तग़फ़रतु लकुमुल्लाह अल्लाह के चाह तो मुझा मौला गलती इन्हनि कया माफ़ी लाइ तो वटि न आया आहिनि निस्बत मूंसां अथनि पर पुट मूंसां इश्क रखियो अथनि मुझा मौला माफ़ी न वठी अथनि त गुंबद खिज़रा में मां झोली झलियो बीठो आहियां इन्हनि खे तूं मुंहिंजे सदके माफ़ कर सुभान अल्लाह भिटाई साहब रहमतुल्लाह तआला लिखो मुझे मदायुन जी सुभान अल्लाह मुझे मदायुन जी जड कल पिरिया पई सुभान अल्लाह कॾहिं कोसा न थिया हू त डोरा पा ॾेई पर साजन सभई मुंहिंजो ढक में ढोल ढिलायूं सुभान अल्लाह यो उलमाए किराम जो फैसला लेकिन मुझो अकीदो केड़ो मुझो जाती अकीदो ही हुआ ये रिकॉर्ड पोतो पहुंचे लेकिन ही जेका सुभान अल्लाह तवा चे ही जेका आवाज थे तो यो सिद्धो गुंबद खिज़रा में पहुंचे तो पहचान ही लेंगे जरा इस आवाज को जाने दो आएंगे मेरे आका मुझे महफिल तो सजाने दो नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे पीर नारे हैदरी जमात अहले सुन्नत उलमाए अहले सुन्नत मशाइख अहले सुन्नत कारी हाजी हाफिज मोहम्मद साले बुलबुल शहबाज साईं थोड़ा नारा बस अल्लाह ताला जी हबीब जो नारो सदाई चमकंदो रहंदो आहे फिर सालियो वेचारो तव्हांजो पुराणो खादम आहे दुआ चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह एतिरा लख भले जो खड़ी बि सघां भरो मुड़ुसि चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह अबा हज जे मौके ते ॾिसंदा हो हिते तव्हां कुर्बानी कंदा हो वाह ॿी ॻाल्हि आहे पर मिना में कुर्बानी कंदा हो त हिते तव्हां ॾिसंदा हो त हाजी पियो ॿकर खे दसे मिना वारो टीवी जे ज़रिए हिते ॾिसंदा हो केतिरो मुफ़ासिलो आहे सुभान अल्लाह पहचान ही लेंगे जरा इस आवाज को जाने दो पर आएंगे मेरे आका मुझे महफिल तो सजाने दो आएंगे मेरे आका मुझे महफिल तो सजाने दो पल भर में खबर जाएगी सरकार के रोजे पर सरकार के रोजे पर अरे मुझे याद शाह वाला में दो अश्क बहाने दो इन अकीदे सां वेहो त ही आवाज़ सुभान अल्लाह दिल ब नबी से ॿुधी बि रहियो आहे त महफ़िल खे ॾिसी बि रहियो आहे होलियतुल औलिया लिखो किताब जो नालो उन में सईदना फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह खुली खुली चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह पुरानी इंजन देर सां गरम थींदी आहे सुभान अल्लाह समझो था न बा होलियतुल औलिया में अल्लामा अस्फहानी शाफी लिखे तो उलमा किराम वारी बोली समझ छाजे कर अवामी मुझी तकरीर हूंदी आहे आलिमान बि हूंदी आहे उन में हज़रत सईदना फारूक आज़म लिखे तो उन जो वाक़ियो आहे त जो रमज़ान मुबारक में अक्सर करे रोज़ानो मां दिल ब नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के ख्वाब में ॾिसंदो हुअसि अञा बि हिकिड़ो किताब नालो सुन्नत ख़ैरुल अनाम हज़रत पीर सैयद करम शाह जी अथव उन में हज़रत इमाम मालिक ला लिखे तो खुदा जी ज़ात रो कसम मां बितुलैलतन इल्ला रायतु रसूल अल्लाह इमाम मालिक चे तो खुदा जी ज़ात रो कसम का एड़ी रात न हुंदी अखियूं बंद कंदोस हिजाब टुटी पेंदा हा सिधो गुंबद खिज़रा में आमिना लाल के मां घर वेठी ॾिसंदो हुअसि
सुभान अल्लाह किताब जो नालो पहिरें लिखो झटका फटका सां वटि कोन्हनि जो तव्हां ख़ुशी तो मां क़बर में पियो कुटिजा न ॻाल्हि अहिड़ी कबी जेका मर्कज़ मां मंज़ूर थियल हुजे सुभान अल्लाह बार के मां इन करे तव्हांखे हशाश बशाश थो कयां त अलाए छा थींदो मौलवी ॿ टे ॾिठासीं साईं मियां दोस्त मोहम्मद साईं मुश्ताक तो ॿिया ॿ टे मौलवी साईं अलामा साईं हज़रत क़िबला मुफ्ती साहब ॿ टे मुल्ला न तव्हां ॾिसो या ॾिसो दिल पर तव्हांखे ॾिसी रहियो आहे सुभान अल्लाह हुलियतुल औलिया में हज़रत फारूक आज़म सुभान अल्लाह चए थो मां रोज़ ॾिसंदो हुअसि हिकु राति थी मुझो सोनो हबीब करीम जी ज़ात बाबरकात मूंखे नज़र आया लेकिन साईं जो चेहरो मुबारक वेढ़ियल हो मुज़म्मिल वारी चादर सां कदमनि ते किरी पियुमि अर्ज़ु कयुमि ओ साथी सूरनि में मुझो तूं आ सजण मूंखे की न जुगाए थो ॿियनि खे चवण साथी सूरनि में मुंहिंजे हाल जी तोखे मालूमात अथई तोखे दिल बि सजण मूं ॾिनी सा ॾिनी मुंहिंजी पारत थई छॾजांइ न छिनी मुंहिंजी पारत थई छॾजांइ न छिनी मुंहिंजो पेरे पवणो तुंहिंजो परची पवणो साथी सूरनि में सुणा छो रुठो आहे उमिरि सां ग़लती ॿुधा चारो खोल त मां दिलि ठारियां हिकु ॿ दफ़ो अर्ज़ु कयुमि हुलियतुल औलिया लिखियो किताब तव्हांखे शक पए परे जो मौलवी न आया न को मोबाइल जो नंबर न को गाड़ी जो नंबर न को वरेड़ो मौलवी पटके वारो मिले पटके जो अंदाज़ो बि पंहिंजो चओ सुभान अल्लाह अॻे दफ़े साईं चयो अल्लामा रब्बानी साहब आ रहा है चओ सुभान अल्लाह मुझो बाबा हाणे रब्बानी त वॾी ॻाल्हि हाणे मटाए को पोज़ जेका लक़ब साईं ॾिनो त वरी ॿिए दफ़े वरी शेरवानी तारुल क़ादरी जहिड़ो मथे में वॾो बाल्टी जहिड़ो टोप पाईंदुसि सुभान अल्लाह था कयो अॼु न खिलंदासूं ॿियो कॾहिं खिलंदासूं असांजी सभु ईद वॾनि में वॾी ही आहे ईद उल फित्र ईद उल ज़ुहा इहे अचण वञण वारियूं लेकिन दिल भर बि असां सम्झी सॼी काइनात ख़ुशी कई त हिन में त ख़ुशी मरहबा मरहबा हज़रत फारूक आज़म मुक़दम ते के सुणा दीदार छो बंदि थियो आहे फरमायो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मर ॻाल्हि ॿुध अॼु रोज़ो बि रखियो हुई तुंहिंजे साम्हूं जंहिं वक़्त में तुंहिंजी घर वारी आई उनखे तो बोसो ॾिनो हो हाँ तव्हां चुप थोरो बोसो अलाए छा आहे इहो वरी साईं खां ॿुध न त अजमल साहिब त वेठो आहे हिकिड़ो माण्हू मूं वटि आयो मूं चयो तारीर कढाए चयसि साईं कोन कढी ॿ पठाण वेठा उन्हनि कढी सुभान अल्लाह बाबा कहिड़ा पठाण जिसे खुदा जो कसम सफ़ा पठाण जा बि पी हा सुभान अल्लाह मुझो बस साईं ॾिठो त हाणे सिंधियुनि सां समझ नथा अचनि भला हाणे को घुराया चओ सुभान अल्लाह मुझे सुने हबीबन करीमन जा प्यारा बोसो साईं खां पुछंदो या मां ॿुधायांव छो साईं सां कोन ॻाल्हायो छा पठाणनि सां कोन ठहूं छा साईं जन फरमायो त उमिरि ॻाल्हि आहे अॼु तो पंहिंजी घरवारी तुंहिंजे साम्हूं आई तो उनखे चुमी ॾिनी रोज़ो बि हुजे इहो मूं अवर एज जे कयूं था उन्हनि जे लाइ मूं तख़फ़ीफ़ कई आहे
तू जवान लगो पियो ऐं उम्र तोखे मुनासिब न हो कदमन में किरी तो मुझा सोना मुंह ते रह मुकर आई ते अड़ी गलती न थींदी वो घर में पंहिंजे घरवारीअ खे चुमी ॾिबी अबा चुमी माण्हू जी मुंह ते औलाद मुंह ते चुमी ॾिबी आहे छा छड़ा हो छा भला ॻाल्हायो त सही न कमरे में को पासे सां ओसे सां वो अकेलाई में कोठीअ में रोज़ो हो लेकिन घरवारी पंहिंजीअ खे हाँ समझो मता वर सुभाणे जो उम्र जो को ॿी खे चुमी ॾेयो हर उम्र साईं साईं मोहब्बत घणी ते अगई तो चुमी पंहिंजी घरवारीअ खे ॾिनी वो कमरे जे अंदर चुमी ॾे थो दिलबर गुंबर खिज़रा में मयान तो रोज़ो भी हुजे घरवारी खे चुमी न ॾे हा जंहिं वक़्त में इफ्तारी थे त पोइ तोखे इजाज़त आहे मुझे सोने हबीबन करीमन जा प्यारा त ए ॻाल्हियूं ॿुधाइण जो मक़सदु इहो आहे त सॼो रिकॉर्ड महबूब ॾिसी रहे हलो साईं जेका आयत पढ़ियमि इन में मुफ़स्सिरीन किराम लिखियो आहिस्ते आहिस्ते किन दोस्तनि चयोसीं बे त शार शार बि पढ़बा लेकिन क़ुरान हदीस इन आयत जी शान नुज़ूल में मुफ़स्सिरीन किराम लिखियो है अल्लाह ताला महबूबन करीमन के नबूवत जे इज़हार जो हुक्म ॾिनो चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह न त साईं अब्दुर्रहमान साहब वेठा मां उनखे चवंदुसि साईं वरी अचो भला तव्हां हिनखे थोरो गरम कयो सुभान अल्लाह अल्लाह ताला जे हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात के नबूवत त उन वक्त में भी मिलल जो कायनात जो वजूद भी न ठहियो हज़रत आदम अलैहिस्सलाम जी तख़लीक़ भी तकमील ते न पहुती हुई तो तव्हां ॿुधी चुका हो कुंतु नबियन व आदम बैनल माए वतीन मां उन वक्त में नबी हुयुसि आदम अलैहिस्सलाम जो जुस्सो भी मुकम्मल न थियो हो बाहर केफ अल्लाह जी मशीयत मुताबिक ईसा अलैहिस्सलाम जन रफ़ात आसमान ते थियो हज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तशरीफ फरमा थिया ताजदार मदीना जी तशरीफ आवरी के बावजूद भी चंद अजीम हस्तिन के खबर हुई तो ही महबूब खुदा है बाकी आम मानू के खबर कान हुई तो ही खातमुन नबीना ही शफील मुज़नबीना ही रहमतुल लिल इन करे साईं के सदींदा मुहम्मद अमीन हाँ अलबत हजरत बीबी आमिना उनके बिशारतू मिलियूं उबशरी या आमिना बिअन्नकी कद हमलत बिसय्यिद हाज़िहिल उम्मह हजरत बीबी आमिना के बिशारतू मिलियूं तो के लख लख मुबारकू हुजन या सीरत हलबीह जे हवाले मुताबिक हजरत अब्दुल मुतलब साईं जो डाडो फरमाए थो त 12 जी रात मां काबतुल्लाह में सीरत हलबी किताब जो नालो आ चे तो दीवारियूं काबे जूं झूमियूं झूमियूं ऐं दीवारिन मां आमिना जे लाल सरकारी दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे खुशी में अशार अरबी जा मुस्तफा जी शान में दीवारिन पढ़िया अबा सरकार अली जिला मशहूर हजरत शेर खुदा जी अम्मा हजरत फातिमा बिन्त असद चो सुभान अल्लाह पाण फरमाए थी तो हजरत अली मुझे बतन में हो तो काबतुल्लाह जी दीवारिन मां आवाज आयो ई अम्मा तू हेडा हलिया तुझी किस्मत भलिया तुझे बतन में सुनो अलिया जने हजरत शेर खुदा जे ला इज्जत आत ही त महबूब करीमा उन वक्त में काबतुल्लाह में आवाज आया हजरत अब्दुल मुतलब चो मां समझी वियुस तो महबूबन करीमन जी ज़ात बाबरकात जेका असांजे मुझे पोटे जे घर में तशरीफ फरमा थी रहा उही अल्लाह जो महबूबा अञा हिकिड़ो मवाहिबुल लुदनीअ में साहबो ॻाल्हायो न त मां सभु सूरतूं पुछंदुसि कहिड़ो रुकूं हा हा ते ॻाल्हायो चओ सुभान अल्लाह हुसैनी आहियो हसनी आहियो कलंदर आहियो सिद्दीक़ आहियो फारूक आहियो चओ सुभान अल्लाह सोने हबीबन करीमन
नबूवत जो इजहार कयो कहा मुझको मेरे रब ने नबूवत दे के भेजा है, रिसालत दे के भेजा है, हिदायत दे के भेजा है। मैं आया हूँ कि बंदों को खुदा के दर पे ले जाऊं, फलाहे दुन्नवी ओ खुरवी की राह दिखलाऊं। सुने हबीबन करीमन जा प्यारा, अल्लाह जे हबीबन करीमन जी जो ऐलान कयो बज़ुल कुवह में मख्तूम मुहम्मद हाशिम ठटवी लिखो। सूमर जो डी हो साईं नबूवत जो इज़हार कयो, सूमर जे शाम सिज अञा न लथो हो, सिद्दीक़ अकबर की खबर पई पहरे ॾींहुं तमाम दुनिया के मर्दन में सिद्दीक़ अकबर अव्वल। कहा सिद्दीक़ ने सरकार आमन्ना व सद्दक़ना, मेरे मालिक मेरे मुख्तार आमन्ना व सद्दक़ना। छो जो महबूबन करीम जो भरम हो, इन करे छाजा मोजिज़ा शक वारा पचन मोजिज़ा भला चंड टुकर थे, पत्थर भला कलमो भरे पो ॾिसूं। लेकिन सिद्दीक़ अकबर के यकीन हो तो 40 साल जो साईं असां वटि गुज़ारिया। अल्लाह ताला सुने हबीबन करीमन के फरमा जेको शक करे, हिदायत वजो कयो, जेको शक करे उनखे तू चईन लक़द लबिस्तु फीकुम उम्र मिन क़बलिही, मूं तव्हां जे विच में 40 साल गुज़ारिया आहिनि, उन 40 सालनि मां या मां मुहम्मद मां ऐब कढी ॾेखारियो। माण्हूअ जी ख़बर हफ़्ते में पइजी वेंदी आहे, महीने में चओ सुभान अल्लाह। लक़द लबिस्तु फीकुम उम्रन मिन क़बलिही अफ़ला ताक़िलून, छा थो थे मूं मां ऐब कढो न, कंहिंजा मूं पैसा खाधा हुजनि, कंहिंसां ख़यानत कई हुजनि, तव्हां त उहे हो जो वींदा हो मुसाफ़िरी ते पंहिंजा नंग न्याणियूं बि मुंहिंजे घर में छॾे वेंदा हो, या मूं मां ऐब कढी ॾेखारियो अल्लाह जी हिकमत, या मूंखे सचो न बि वञो। अल्लाह ताला जे हबीबन करीमन जा प्यारा हो पहरे पहरे सईदना सिद्दीक़ के चओ सुभान अल्लाह। मेरा सोना हिन दफ़े तव्हां जी मिशन लाइ केॾी महिल गरम थींदी। सिद्दीक़ अकबर मर्दन में नंढनि ॿारनि में फातिह ख़ैबर तुझे मुझे मुर्शिद फर्शनार से मुझसे शेर खुदा मुश्किल, नंढनि ॿारनि में शेर खुदा। पूरी दुनिया हिकड़े पासे आ, मासूमन में पहिरें सोने अली मुस्तफ़ा जी मथा कलमो। दुनिया जो औरतूं हिकड़े पासे पहिरें सईदा हज़रत बीबी आमिना जी जीजल अम्मा जे खातून जन्नत के थन प्यारी, हज़रत बीबी खदीजतुल कुबरा। तमाम दुनिया जो औरतुन में पहिरें पहिरीं ईमान आंदो तो औरतुन में अम्मा उम्मुल बीबी। चओ सुभान अल्लाह। मुंहिंजा बाबा गुलामन में ज़ैद बिन हारिस आज़ाद में, ऐं जेके गुलाम में हज़रत बिलाल ईमान आंदो। हाणे उन वक्त में साईं जो नबूवत जो ऐलान कयो त कैफियत कहिड़ी थी मके जे पस गिरदाई में चिमे गुआयूं जो अड़े इहो नबी थियो आहे इहो। ऐं ख़ासि करे जेके सरदार हा सरमाएदार हा हेॾा तवजो कयो, उन्हनि खे ॾाढी ॻाल्हि ॾुखी लॻी। अड़े हक़ असांजो हो, सरदार असां, नवाब असां, ही यतीम ही मिस्कीन ही गरीब लॻो पियो आहे। माल हाज़र रसूल याकुल ताम व यमशी फिल अस्वाक, ही त बाज़ारनि में पियो घुमे,
लौला उनज़िला इलैहि मलकुन फयकून माहू नज़ीरन औ युल्का इलैहि कंज़ुन। भला पैसा त हुजन सां त खणी पुठा लगूं सां। चओ सुभान अल्लाह। माल जे पुठा लगबो आहे न। चओ सुभान अल्लाह। न न न तां सुभान अल्लाह। साईं ओड़ा अञा अचां थो मुंहिंजा सुहिणा पर बि हिते कोन ठहियासीं ॿई ॼणा। चओ सुभान। हिते 6666 आहे तूं लहंदियूं ई जूं न मां उहो त नया जो हिकिड़ी आयत ते 1.5 महीनो ॻाल्हायां। हाफ़िज़ मां मुंहिंजो पीउ हाफ़िज़ तुंहिंजो पीउ हाफ़िज़ थियो छा भला? पामर में हथ न विझ तूं चुप करे ॿुधो ऐं सिख। चओ सुभान अल्लाह। मां तुंहिंजी तकरीर में ॻाल्हायां त तूं ॻाल्हाए। चओ सुभान अल्लाह। इबाद सां पाण में हूं तव्हांजो ते मिछा वञी तव्हांजे लाइ ते विढ़ियल आहिनि छा? हीअ काफ़ लीग जो अदा हाणे छा ते हथ रखां भला? सतारा ते हथ रखां। सुभान अल्लाह। हाँ ठा थियो से ठा थियो। ठा थियो से ठा थियो। अब चाह भी थियो। सल्लल्लाहु अलैहि रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह जे फज़ल सां ही कबट सुभान अल्लाह। अशार बिलंदा। सुभान अल्लाह। हे अल्लाह ताला जो करम आ ता दोस्तन जो दुआऊं उस्तादन जो फज़ल करम आ। किबला मोहतरम साईं अब्दुल बाकी साहब नवर अल्लाह मरकदहू जो फैज़ आ। सुभान अल्लाह। किबला साईं बाबा साईं जे 80 साल पंहिंजी दरगाह जी खिदमत कई खिताबत कई मदरसो जंहिं सॼी उम्र जेका एज खां मुखालिफ़ थियो त माल न मिले। सुभान अल्लाह। उन्हनि जी दुआ जो असर आहे। बार कैफ़ उहे छा पिया चवनि लौला उनज़िला इलैहि मलकुन फयकून माहू नज़ीरन औ युल्का इलैहि कंज़ुन औ तकून लहू जन्नतुन। या को बाग हुजेसि त को मेवा बेवा असांखे बि खाराए खजूं वजूं। या कुल मिनहा उन खां पाण बि खाए हा बाग मां। वक़ाल ज़ालिमून। हिते बि कुरान पढ़िजे पियो। वक़ाल ज़ालिमून छा पिया चवनि ज़ालिम इन तत्तबिऊन जेके पुठ में लॻान मुस्तफ़ा जे इन तत्तबिऊन इल्ला रजुलम मसहूरा। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। हिकड़े साहिर जे पुठा लॻा आहिनि चरे जे पुठा लॻा आहिनि यतीम सुञी। कैफ मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रूहुल मानी जी इबारत। कैफ मोहम्मद खियरतुल्लाह तआला। उलमा इकराम अरबी जी इबारत हिन जगह संभाले पढ़णो आहे। बस समझो था तव्हांखे ख़बर कान पवंदी लेकिन मरकज़ आहे। चओ सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। कैफ मोहम्मद खियरतुल्लाह तआला मिन ख़ल्क़िही। वॾा माण्हू रेस बिलख़ुसूस वलीद बिन मुग़ीरा उर्वा बिन मसूद ॿिया जेके वॾा वॾा रईस सरदार अबू जल सभु पिया चवनि कैफ मोहम्मद खियरतुल्लाह तआला मिन ख़ल्क़ी। अरे अची अची असां सरदारनि हूंदे न ग़रीब खे अचे नबूवत जो ताज। सुभान अल्लाह। हिकिड़ो अर्ज़ु कयां जीअं ग़रीब खे का सुठी नौकरी मिलंदी आहे त वॾो माण्हू खे थोरो ख़ुशी न थींदी आहे। नथा ॻाल्हायो? सुभान अल्लाह। पर हिकिड़ो मां अर्ज़ु कयां सैनाज़ किथे आहे? ग़रीब खे नौकरी मिलंदी त एतिरो आहे त नालो पंहिंजो बीहारे वेंदो। तव्हां ख़बर आहे हाणे वापडा जो इश जो साहिबु कहिड़ो ओड। चओ सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। ग़रीब आहे न बाबा ओड मां अची असां सभु चओ सुभान अल्लाह भला। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। ग़रीब ओड हो लेकिन सेवाण के गोड बधाए छॾी। सुभान अल्लाह।
गरीब के नौकरी मिलंदी ॻाल्हायो न तव्हांखे बिल्कुलु मूंखे त ख़ुदा जो 3.5 लख मूंखे मिलियो बिल सुभान अल्लाह मां अॻे धिके स्टार्ट पेंशन वारो माण्हू 3 महीने खां पोइ मिले पेंशन ख़ुदा करे को फज़ल आहे पेची हो को हेॾा पासो ओकाफ़ ॾे वराए सुभान अल्लाह हिते एजुकेशन वारा ख़ुशि था थियनि हाणे असां खां ॾचो टरंदो पर तव्हांखे छॾे छो थो गज़बुल्लाह मां न चवंदुमि अदा मां न चवंदुमि आहियां त रिटायर पर सभु कंहिंजो ख़ैरु साईं चयो कोन को सभु था ख़ैरु सुभान मां अल्लाह रुगो चाहियां थो त थोरो पासो ओकाफ़ ॾे वराए त असां पोड़नि खे पेंशन त महीने में ॿिए 3 महीननि में चओ सुभाणे सुभान अल्लाह 3.5 लख मूं ॾे बिल आयो हीअ साईं ओड ॿधाए छॾी सभिनी खे गोड ऊंधारे में हुअं बि गोॾ ॿधंदा हो न बाबा नालो त बिहारी चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह जो शुक्र थियो जो इनखे इहा ख़बर कान्हे का त सेवाणी वीचारा काफ़ी जी मानी ते पिया किफ़ायत कनि सुभान अल्लाह सैना साहब हिम्मत की बार के फिलहाल तो चुप हाल आखिर कज ये मूंखे 3.5 लख भरणा पन हाँ त बिल बि बिजली जो हो तकरीर बाजू साईं सुभान अल्लाह सुभान मां यको सुतो पियो जहां सुभान अल्लाह बाबा तू वरी बिजो क्वासो फिरी गिरी सगी तो सब कुछ खाई त थो मुआ गुर फिकी चाहे त कोंदो भी हलवो भी चट चढ़ा भी चट छोला भी चट करे मौलान सा करे मौलवी सा सुभान अल्लाह सुभान अल्लाह मां कानी वना सुभान अल्लाह सुभान अल्लाह बाहर के गरीब अल्लाह जो हबीब करीम हो उन करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़ात बाबरकात ते छा पिया चवन या रसूल अल्लाह या अली माशाअल्लाह अल्लाह जे हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात ला छा चवन पिया त इन महबूबन करीमन जी ज़ात बाबरकात के अल्लाह तबारक व तआला किए जो को आसो नबी बनायो हकीकत में अबा तवा दिसंदा हो न अल्लाह तबारक व तआला जा प्यारा अल्लाह तबारक व तआला जे उन्हनि बाननि जेके मुस्तफ़ा जी मुखालिफ़त पिया कनि उहे छा पिया चवनि त इन्हें नबी इनखे न बनाए हा अल्लाह तबारक व तआला असां मां कंहिंखे बनाए हा अल्लाह ताला फरमायो अल्लाहु आलमु हैसु यजअलु रिसालत सुभान अल्लाह अल्लाह फरमाए तो मुझे खबर आ रसूल कंहिंखे तो बनाया हुन जी मर्जी ही त अल्लाह ताला असां खां पुछे हाँ असां सरदार हूं असां रईस हूं इहो एजाज नबूवत वारो असां खे मिले हाँ लेकिन मुझा सोना भा अल्लाह तबारक व तआला जी हिकमत आ जेकर रईस सरदार वडो माण्हू त अॻु ई आहे जेकर उहो चूंडिजी आयो त मूंखे ॿुधा उन की कहिड़ी ख़बर त ग़रीब जी राति कीअं थी गुज़रे मिसकीन जो हाल कहिड़ो आहे अल्लाह ताला मुझे तो न्याका खे ॾुखियनि ॾुखियनि मरहल मां गुज़ारियो अल्लाह फरमायो थो अलम यजिदक यतीमन फआवा ववजदक ضالن फहदा ववजदक आइलन फअगना सुभान अल्लाह सुभान मां महबूबन करीमन के ॾुखियनि ॾुखियनि मरहल मां गुज़ारियो आहे मां हुन खे यतीम बनायो आहे उन करे हुन जो यतीमनि सां प्यार आहे सुभान अल्लाह ववजदक ضالن फहदा हू मुंहिंजे इश्क में ख़ुदि रफ़्त हो राति जो उजा कंदो मूं हुनखे अंदाज़ो मां पंहिंजो जेको आहे सो तरीक़ेकार ॿुधायो ववजदक आइलन फअगना तू बराबर यतीम है लेकिन मूं तोखे अहिड़ो शाहूकार कयो जो जन्नत पियो विराई सुभान अल्लाह
मुझे सुने हबीबन करीमन जा प्यारा अल्लाह तबारक व तआला जे हबीबन करीमन जे ज़ात बाबरकात के अल्लाह तबारक व तआला जॾहिं मुंतखिब कयो त उहे जेको एतराज़ करण लॻा त इहो महबूब करीम अल्लाह तबारक व तआला जो नबी कीअं थी पियो, इहो यतीम ऐं मिस्कीन थी करे नबी कीअं थियो। अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात उन्हनि खे जवाब ॾिनो त तव्हांजी ख़बर आहे, तव्हांजो मक़सदु जेको आहे सो मूंखे ख़बर आहे, तव्हां छा था सोचो, तव्हांजो मक़सदु इहो हो त असां मां को नबी थिए हा। लेकिन अल्लाह फरमायो त ॿी जेका दुनिया जी इलेक्शन थींदी आहे उहे तव्हां मुंतखिब कंदा हो, मुंहिंजी ज़ात बि बेमिसाल आहे त मुंहिंजो इंतिखाब बि बेमिसाल। सुभान अल्लाह। वलाकिन अल्लाह बुधो कुरान वलाकिन अल्लाह यजतबी मिर रुसुलिही मन यशा। मां अल्लाह ताला नबियन जी इलेक्शन पाण कंदो आहियां, पाण चूंडींदो आहियां। यजतबी मिर रुसुलिही, रसूलन जी इलेक्शन माण्हू खां छो करां? तव्हांजी ख़बर आहे तव्हांजी इलेक्शन जी पहिरें अदा तो ख़बर आहे ही ग़रीबन जो गमख़ार। सुभान अल्लाह। जातल सुञातल ग़रीबन जो हॾ ॾोखी कम भला रखोलीअ ते। सुभान अल्लाह। तव्हां ही दफ़ो रुगो मौक़ियो ॾियोसि, अदा ॿियो कुझु कोन्हे को, रुगो असांजे ॻोठ में हिकिड़ी अस्पताल आहे, ॿियो छोकिरो मुंहिंजी 12 जमात, यार तूं 12 जमात, 10 वारे खे बि 10 महीना ऑर्डर मिलंदो। मुझा सुना अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात प्यारो असांजी चूंड इलेक्शन गलत ख्याल आहे, इन करे इलेक्शन बि असांजे लाइ वबाल आहे। लेकिन महबूबन करीमन जी ज़ात बाबरकात खे जेको ख़ुदा चूंडियो, सुभान अल्लाह, वलाकिन अल्लाह यजतबी मिर रुसुलिही मन यशा। अल्लाह ताला हबीबन करीमन खे जेको चूंडियो आहे माण्हुनि जा त मसला हल करे थो। हज़रत इमाम आज़म साहब चए थो वकज़ल वुहूशु अतत इलैक वसल्लमत। सुभान अल्लाह। अब इमाम आज़म साहब ॿुधो अथव, हुए जिस वक्त आप पैदा सन 80 हिजरी का था ज़माना। फ़कीहन जो अगवान चो सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। हुए जिस वक्त आप पैदा सन 80 हिजरी का था ज़माना। इमाम जाफर से पाई निस्बत इमाम आज़म अबू हनीफा। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। किया नबी को सलाम जाकर मिला जवाबे सलाम बेहतर। अदा की हर शब 1000 रकात इमाम आज़म अबू हनीफा। सुभान अल्लाह। हदीस कुरान से मसले निकाले। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। कई मसला हजरत इमाम आज़म साहब हदीस कुरान करीम मां निकाले उम्मत मथा एहसान कयो। जेकी फ़कीहन सब में इमाम आज़म साहब जी तकलीद कन था। मुझा सोना त महबूबन करीमन जो प्यारो इमाम आज़म शायर पढ़ंदा घणी देर थी। साईं फरमाए थो वकज़ल वुहूशु अतत इलैक वसल्लमत वशकल बईर इलैक हीन राका। ओ सुणो माण्हू त पंहिंजा ॾुख तोसां वंडीन, लेकिन असां ॾिठो वहशी उठ मस्त जिन के मालिक गाह न विझे तुझी दरबार में अचे मालिक के खिलाफ एफआर पिया कटाइन। सुभान अल्लाह। अब अल्लाह जो चूंडियल, अल्लाह जो नथा ॻाल्हायो मां छा कयां, अल्लाह जो मुंतखिब बेड़ो। सुनते हैं सबकी फरियादी, करते हैं सबकी इमदादे। सुभान अल्लाह। केर भी अचे केडी मल भी अचे। आहा हजरत उम्मुल मुबीन आयशा सिद्दीका
मदीने जी मुफ्ती आज़म मारिफुल कुरान में ॾिसो 40 साल का मथे मदीने आले में मदीने वारे जो दर्स ॾिनो त हदीस कुरान जो मुस्तफ़ा जी राणी असा मोमिन जी मां सिद्दीक़ अकबर जी न्याणी सुभान अल्लाह छा थी चयो उन इशारो हिकिड़ो अची वियो आहे चए थी लना शम्सुन वलिल अफलाक शम्सु सुभान अल्लाह सुभान अल्लाह लना शम्सुन वलिल अफलाक शम्सु व शम्सी फौक मिन शम्स समाई हाँ तुम बीबी आयशा सिद्दीक़ा चए थी हिकिड़ो आसमान वारे जो सिज आहे ऐं ॿियो मूं आशा जो सिज आहे सुभान अल्लाह लना शम्सुन वलिल अफलाक शम्सु व शम्सी फौक मिन शम्स समाई व शम्सुन नास ततला बाद फजरी व शम्सी तालिउन बादल इशाई सुभान अल्लाह अम्मा थी चए दुनिया वारन जो आसमान वारो सिज हूंदो सुबह जो भरंदो आहे शाम जो लभई कोन को लेकिन मुंहिंजो सिज सुबह जो भी चमके त रात जो भी चमके अञा भी सुभान अल्लाह चो सुभान अल्लाह सुभान अल्लाह बारिक अल्लाह तबारक व तआला जा प्यारो महबूबन करीमन जे ज़ात बाबरकात दरबार क़दस में इंसान त ईंदा हा अल्लाह फरमायो वलाकिन अल्लाह यजतबी मिर रुसुलिही मन यशा मुझी मर्जी मां जेके इज्जत ॾियां महबूबन करीमन जी ज़ात बाबरकात अल्लाह अहिड़ो त चूंडियो इंसान जा मसला हल करे